पाकिस्तान अमन पसंद मुल्क है। जंग मरींदड़नि खे अहिड़ो ई जवाब ॾींदासीं जेको मई में ॾिनो हो। भारत ख़िलाफ़ जंग में अल्लाह ताला पाकिस्तान जो घाट ऊचो कयो। अल्लाह ताला जा थोराइता आहियूं जीअं असांखे सो बरियारी। अल्लाह ताला जो ख़ासि करम आहे त पाकिस्तान पंहिंजे दुश्मन खे शिकस्त ॾिनी। मुस्लमाननि जो ईमानी जज़्बो उन्हनि जी सभ खां वॾी क़ुवत आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो ऐवान सदर इस्लामाबाद में तकरीब दौरान ॻाल्हियूं संदसि चवणु आहे त अल्लाह ताला जो ख़ासि करम आहे जो पाकिस्तान पंहिंजे दुश्मन खे धूड़ चिटाए छॾी आहे। हीअ फ़ौज अलाह जी फ़ौज आहे। असांजा सिपाही अलाह जे नाले ते विढ़ंदा आहिनि। सदर आसिफ ज़रदारी उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला खे पाकिस्तान जे आला तरीन सिविल एवार्ड निशाने पाकिस्तान सां नवाज़े छॾियो। शाह अब्दुल्ला पारां बि सदर आसिफ ज़रदारीअ खे उर्दन जो आला तरीन सिविल एवार्ड ॾिनो वियो। ऐवान सदर इस्लामाबाद में अहम तकरीब दौरान ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तिरंगा वॼाया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत सियासी ऐं अस्करी क़यादत शिरकत। सदर आसिफ ज़रदारी ऐं उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला विच में मुलाक़ात दौरान ॿितरफ़े सहकार खे वधाइण ते इतफ़ाक़। विच ओभर जी सूरत जे हवाले सां बि ख़्यालनि जी ॾे वठि। सदर ज़रदारी ऐं शाह अब्दुल्ला पारां बि रियासती हल तहत आज़ाद ख़ुदमुख्तियार ऐं अमल जोॻे फ़लस्तीनी रियासत जे क़याम ते ज़ोर। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला जो ग्लोबल इंडस्ट्रीज़ एंड डिफेंस सोल्यूशंस जो दौरो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर तरफ़ां पाक फ़ौज जे सीनियर ऑफिसरनि सां गॾु शाही महिमान जी आजियां। उर्दन जे बादशाह खे इदारे जी सलाहियतुनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। इदारे में दिफ़ाई पैदावार, टेक्नोलॉजीअ में जिदत ऐं ॿियनि मामलनि ते रोशनी विधी वई। शाह अब्दुल्ला जो टलाफील्ड फायरिंग रेंज जो बि दौरो। तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी बि शिरकत। उर्दन जे बादशाह गॾियल फायर एंड मैन्यूवर मशक़ ॾिठी। मशक़ में ज़मीनी, फ़िज़ाई ऐं मल्टी डोमेन ऑपरेशन्स जो अमली मुज़ाहिरो कयो वियो। उर्दन जे बादशाह पारां फील्ड मार्शल खे ऑर्डर ऑफ मिलिट्री मेरिट फर्स्ट डिग्री जो एहसास बि ॾिनो वियो। इस्लामाबाद आबघाती धमाके जी जांच में अहम अख़बराई साम्हूं अची वई। आबघाती बमबार धमाके खां पहिरीं पाण खे उॾाइण जी कोशिशि कई। दहशतगर्द उन खां अॻु 26 नवंबर चौरंगी ते एहलकारनि खे निशानो बणाइण जी कोशिशि कई पर नाकाम रहियो। पहिरियों हमिलो नाकाम थियण खां पोइ दहशतगर्दनि प्लान तब्दील करे छॾियो ऐं ढोक प्राचा वारे इलाइक़े में ई किराए जे घर में रूपोश थी विया हुआ। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची शहर जो दौरो। सीनियर वज़ीर शर्जील नामेमन, नासिर हुसैन शाह, मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु मौजूदु वॾे वज़ीर शहर में जारी तरक़ियाती कमनि जी अॻुवाई ऐं मसइलनि जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर तामीर थींदड़ कोरंगी कासवे पुल जे कम जो जाइज़ो वरितो। पुल जी तामीर बाबति ब्रीफिंग। कम जी रफ़्तार वधाई वञे, मयार ते का सौदेबाज़ी न कई वेंदी, वॾे वज़ीर जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुचंदो। वज़ीर आज़म पंहिंजे दौरे में कैंट स्टेशन जी अपग्रेडेशन मनसूबे जो जाइज़ो वठंदो। रेलवे वारे वज़ीर हनीफ़ अब्बासीअ वज़ीर आज़म खे कैंट रेलवे स्टेशन ते जदीद सहूलियतुनि जी फ़राहमी बाबति आगाह कंदो। हैदराबाद में फटाकनि जे फैक्ट्री में धमाके जा वधीक 2 ज़ख़्मी फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 9 थी वियो। गुज़िरियल ॾींहुं फटाकनि जी फैक्ट्री में धमाके बाद इमारत खे बाहि लॻी वई हुई। धमाके बाद इमारत ड्रही वई हुई। मलबे हेठां 7 ॼणनि जा लाश कढिया विया हुआ। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल कराची मुंतक़िल कयो वियो हो, जिते 2 ज़ख़्मियुनि दम ॾेई छॾियो। फ़ौतनि में 45 वरनि जो शिराज़ ऐं 35 वरनि जो नईम शामिल। बाहिसबबि ॿिन्ही ॼणनि जे जिस्म जो 100% हिसो सड़ी वियो हो। गुज़िरियल ॾींहुं फ़ौत थी वियल 7 ॼणनि मां 4 फ़ौतनि जी सुञाणप थी वई। फ़ौतनि जा लाश वारसनि हवाले। पुलिस मूजिबि फ़ौतनि में अब्दुल रशीद कुरैशी, फज़ल यूसुफ़ज़ई, मोहम्मद वारिस कुरैशी ऐं नूर नबी शेख शामिल। 3 फ़ौतनि जा मड़ सुञाणप न थियण जे करे सिविल अस्पताल जे मुर्दा खाने में पयल फटाकनि जे कारखाने में थियल धमाके बाबति जांच लाइ DC पारां पिणु कमेटी क़ाइमु कई वई। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जी बेएतमादी वारी रिथ जे मामले ते राय शुमारी लाइ सुभाणे आज़ाद कश्मीर असेंबलीअ जो इजलास तलब कयो वियो। पीपल्स पार्टीअ पारां फैसल राठौड़ जी वज़ारत उज़्मा जे लाइ 35 खां वधीक वोटनि जी हिमायत जी दावा। तहरीक इंसाफ़ इन हाउस तब्दीलीअ जे बाइकाट जो ऐलान करे चुकी। वज़ीर आज़म अनवारुल हक़ बेएतमादी रिथ खे मुंहुं ॾियण ऐं जवाबु ॾियण लाइ तयारु आहे। सदर आसिफ ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां गॾियल एतिराम खे हथी वठण वारे अज़म जो वर्जाउ। बर्दाश्त जे आलमी ॾिहाड़े ते आलमी बिरादरीअ सां यकजहतीअ जो इज़हार। सदर जो चवणु आहे त पाकिस्तान जो आइन मज़हबी आज़ादी ऐं बुनियादी हक़नि जी मुकमल ज़मानत ॾिए थो। पाकिस्तान रवादारी, अमन ऐं गॾियल एतिराम खे हथी वठण लाइ पुरज़म आहे। इस्लाम इंसानियत, शफ़क़त ऐं अदल जो दर्ज़ ॾिए थो। हुकूमत समाजी ऐं मज़हबी इस्तेहसाल जे ख़ात्मे लाइ कोशिशूं करे रही आहे। वज़ीर आज़म चवे थो त अॼु जे ॾींहुं अहद करणो पवंदो त तहमुल ऐं बर्दाश्त जहिड़नि नेक क़दरनि खे न सिर्फ़ु असां पंहिंजी इनफ़रादी ऐं इज्तिमाही पर सियासी, मज़हबी ऐं तहज़ीबनि रिवायतुनि जो हिसो बणायूं।
बर्दाश्त इंसानियत की सब खां वॾी ताक़त है। अमुन बर्दाश्त ऐं रवादारी सिंध धरती की सुञाणप है। मुख़्तलिफ़ सकाफ़तुनि जो क़दुरु करण ई हक़ीक़ी अहम आहिंगी है। मुख़्तलिफ़ नज़रियनि ऐं सकाफ़तुनि जो मेलाप ई पाकिस्तान की ख़ूबसूरती है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आलमी यौम बर्दाश्त ते पैगाम संदसि चवणु आहे त नफ़रत ऐं अदम बर्दाश्त सां मुआशरा कमज़ोर थी विया आहिनि। इख़्तिलाफ़ राय के बर्दाश्त करणु पुरअमन समाज जो बुनियादु आहे। कराची के पानी सप्लाई कंदड़ 72 इंच वारी पाइपलाइन धमाके से फाटी पई। धावे जी पंपिंग स्टेशन ते बिजली के ब्रेकडाउन सबब लाइन फाटी पई। लाइन फाटण सबब हज़ारें गैलन पानी ज़ाया थी वियो। बैंस कॉलोनी कायदाबाद मलीर समेत ॿिनि इलाइक़नि के पानी की सप्लाई मुअतल थी वई। इंतज़ामिया मूजिब लाइन जो मरमती कम 48 कलाकनि में मुकम्मल कयो वेंदो। कराची के इलाइक़े लियारी में सिंध रेंजर्स ऐं पुलिस के गुझे इतला ते कार्रवाई। इंतहाई घुरबल लियारी गैंगवार जो कमांडर गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार शौकत अली उर्फ आगा शौकत के गिरफ़्तार कर संदसि कब्ज़े में हथियार ऐं बारूदी मवाद बरामद किया वियो। जवाबदार की गिरफ़्तारी लाइ सिंध हुकूमत इनाम मुक़ररु कयो हो। शहर सीलरा ऐं दूंधा बिरादरी जूं धुरियूं खूनी तकरार के निबेरे लाइ रासपो ज़ाहिर करे छॾियो। ॾैरकीअ मां सवें माण्हुनि ते ॿधल मेड़ मिंत काफ़िलो राउंटी जे कचे वारे इलाइक़े में जड़ींदड़ धुरनि वटि पहुची वियो। जड़ींदड़ धुरनि जे चङनि मुड़सनि पारां मेड़ मिंत काफ़िले खे मोट ॾींदे तकरार जे निबेरे लाइ रासपो ज़ाहिर कयो वियो। सलाह मशवरे खां पोइ निबेरे जी तारीख़ मुक़ररु कई वेंदी। टिनी धुरनि विच में खूनी तकरार के नतीजे में केतिरियूं ई इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। लाड़कण में पीरशेर रोड ते पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी खे मारण जी दावा। पुलिस मूजिब पीरशेर रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारनि सां मुक़ाबिलो थियो। नतीजे में हिकु ॾोहारी मारिजी वियो। मारिजी वियल सुञाणप अज़हर उर्फ़ शरबत मीर नाले सां थी आहे। शहदादपुर में 10 ॾींहं अॻु पसंद जो पाणो कंदड़ जोड़े ते हथियारबंदनि जो हमलो। नौजवान क़त्ल। हथियारबंद नारी खे खणी विया। राजस्थी टाउन में कार में सवार हथियारबंदनि घर में दाख़िल थी फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में चौदगी जे ॻोठ दोस्त मोहम्मद खोसो वासी नौजवान अब्दुल खोसो मारिजी वियो। हथियारबंद नारी साइमा खोसो खे कार में विझी खणी विया।